अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो नई वीडियो में तव्हांखे खुश आमदी चओ था दोस्तों। हिकु ॿ दफ़ा जेको आहे मां रोज़ाना वीडियो ठाहियूं आहिनि, त हाणे जेको आहे रूटीन कयां थो पियो, त जेको आहे त डेली जेको आहे त मुंहिंजी वीडियो अचे, त पोइ जेको आहे वीडियो जी शुरूआत कयूं था। पोइ ॾिसूं था जेको आहे त अॻिते छा थो थिए। 5-6 मिनट जी जेका वीडियो आहे उहा जेको आहे डेली बणी वेंदी आहे। इन करे जेको आहे मां सोचां थो पियो छो न जेको आहे सुबुह जे टाइम व्लॉग स्टार्ट कजे। कल्ह जेको असां कम जो प्लान तयारु कयोसीं, उन ते जेको आहे वर्क करायूं था। पोइ तव्हां बि असां गॾु रहिजो, त पोइ जेको आहे शॉप टू शॉप वञी करे जेको आहे अॼु एक्टिविटी करणी आहे ऐं दुकानदारनि खे जेको आहे प्रोमोस वग़ैरह जेका आहिनि सम्झाइणा आहिनि, त जीअं हू पंहिंजी एक्टिविटी जाए। पोइ जेको आहे वर्क आहे असांजो ऑफिस जो, उहो ई असां कयूं था। त पोइ जेको आहे हलूं था मार्केट। दोस्तों मां तयारु थी चुको आहियां, ऑफिस जी तरफ़ हलूं था। कुझु जेको आहे वॉलेट वग़ैरह जेका आहिनि उहे खणूं था। वॉलेट ते हेठि पियो आहे, पेन हिकु ख़राबु थी पई हुई। सही फैज़ान जेको आहे अॼु बि स्कूल न वियो आहे। फैज़ान जेको आहे 2-3 ॾींहं थी विया तबियत ख़राबु आहे, उनजो जेको आहे बहानो करे थो पियो कुझु सामान किथे पियो आहे, किथे पियो आहे। गोदे में थे ना कोई की चिकी दी यार बाकी रे इते रखिए मां बाकी दोस्तों आधु घंटो थी वियो आहे। मां बाइक जी चाबी ॻोल्हियां थो पियो। चाबी जेका आहे फैज़ान जी जेब मां निकिती आहे। सुबुह जे टाइम जेको आहे तंग करे थो पियो। बाय बाय सूफी अमजद व्लॉग बने दो तो जगह थी गई तो जगह कुले ते रखी बैठा हां जगह कुले ते रखी बैठा सीधी तो करन दे शाम माल करो बेड़ो को चंबो फसी वने तो बंद करे। दोस्तों सर ये डेरा जी दुकान है, इते बाद स्टॉल लगा है। हम क्या जगह है स्टॉल दे दो है, सेल्फ फ्री में मिलती है। लेकिन के खपे के बाद सेल्फ फ्री में की लगे दो गरीब से मत दिन हम सीमा थी है दीवान 15 सीमा थी है दीवान 7-8 अकाउंट थी है ना एक लगो छा सेल सुठी आडो भलो है। आज कर ली थी कना प्रोमो में कना आज। तो दोस्तों जो मां फ्रेंचाइज़ जो पहुंची चुको आहियां। ॾिसूं था वधीक जो कहिड़ो कमकार आहे हिते। इंतख़ाब साहब रिपोर्ट को सिस्टम जो खुलियो पियो अथसि, हफ़्ता पढ़ी वेठसि जेके रिपोर्ट कढी थी कढी वेठसि सिक्योरिटी जे करे मारे वेठसि सभु रिपोर्ट पियो थी। इंतख़ाब साहब को रिपोर्ट घुरी पवंदो वञी थो वञे रिपोर्ट सिस्टम हलाए व्हाट्सएप हलंदो थियो आहे, जीमेल हलंदी पई आहे। हफ्ता बैठ तो रिपोर्ट कर दो सर हफ्ता आप करे तो प्योर रिपोर्ट एसी उठो सही बात बंद किया हो भाई। पूरा थना पानी वीडियो ठायूं। तो दोस्तों जो फ्रेंचाइज जा टारगेट जेका तो पूरा थियणा कोन्हे, पर जेको आहे तव्हांजी फ्रेंचाइज़ी जेको आहे वारो ॾिनो आहे घणी अरसे खां बाद दावत कई अथसि जेको आहे असांखे होटल ते। अॼु ख़बर पवंदसि जेको आहे दुश्मन जी दर्द जेको आहे फ्रेंचाइज़ी खे अॼु ख़बर पवंदी जेको आहे असां दुश्मन जे दर्द जेको आहे ॿधण जे लाइ कयूं। आफ्ताब बि छी थींदा कान वेठो आहे, हली वेंदो। हेॾो रफ़ीक वेठो आहे, रफ़ीक बि तयारु आहे न। आफ्ताब बि तॾहिं वरी थिया ॾियो आफ्ताब बि कोन वेंदो, आफ्ताब बि हिते वेठो आहे जो। त पोइ सॼी संदक जेकी आहे उहा तयारु थी पई। होटल ते वञूं था पिया टेस्ट ज़ोन ते जेको आहे लंच जे लाइ। 2 महीने जो प्रोमो हुयो, त 2 महीने जेको आहे टारगेट कयोसीं। उन जेका आहे दावत रहंदी हुई, हर महीने जी दावत हूंदी आहे, पर जेको आहे पोएं महीने न थियो हुयो प्रोग्राम। त हिन महीने जेको आहे डबल दावत थी पई, त सभु जेका तयारु आहिनि। त वञूं था पिया जेको आहे असां हिन भेरे जेको होटल ते। मच क्या चारी मच लगी हुई है जी, साहब जी मेहरबानी है। देखो इंशाल्लाह तुम्हारे ये डिनर तो कर रहा है डिनर तो वीडियो नहीं कर दो आफ्ताब को मैं बुधाए चलियो देखो हाने ताके खारा है ना मंजिल में ना
रफ़ीक मां सिधो चयो हे TSS हो सुपरवाइजर टारगेट जेको आहे न 50 ॾींहों वरी करे ईंदा आहियो क्वेश्चन टारगेट ॾींहों खे 50 जो वरी मुतमइन थी टारगेट ॾींहों खे ॾींहों करे ईंदा मुतमइन बढ़ाओ खुश थी जेको आहे न सुबुह वॾा आरिफ सुधा निकिरो हिते सूफ वूफ खाओ गाड़ी डन क्यों सुबह चऊं छा क्यों डन हाणे सुबह छा करे डन करना शादी वाला वही डिस्कशन हो रही है पहले वाला नहीं ये पहले वाला पहले है जो भी है नहीं सर ये 2 महीने का है उसका है अभी नहीं ये 2 महीने वाला का है हां पता है तो टेंशन में से रिलैक्स करने हैं तो वो ईद से पहले वाला होगा ना ईद से पहले वाला है तो इसको तो हम क्लोज कर देते हैं ऐसी वो दोनों हैप्पी न्यू ईयर में मना दे रात को 12 दिसंबर को रात को मना निकाल है सर चिकन और आपको छोड़ना है क्या?